कंडियारो लाखा रोड बरसा गोठ दाऊद लाखो वासी गोठाणन औरतन मर्दन ज़ेबल लाखो आदम लाखो ऐं ॿियनि जी अॻवानी में भरिया सिटी पुलिस जे ॿिनि एहलकारनि जब्बार मरी ऐं अज़ीब मल्हा ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे ॿुधायो त ॼाणियल एहलकारनि असांजे ॿिनि नौजवान अजीब लाखो ऐं मुक़ीम लाखो खे कूड़े मुक़ाबले में गोलियूं हणी क़तल कयो हो। हाणे असां कोर्ट सगोरी में संदन ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई। कोर्ट सगोरी संदन मथां ट्रायल हलाइण लाइ खेनि वकील समेत 4 डिसंबर ते तारीख़ ॾिनी आहे। उनखां पोइ जवाबदार असांखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन ॿुधायो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, ॼाणायल एहलकारनि मां असांखे जान जो ख़तरो आहे। हुननि आला इख़्तियारनि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर फ़िरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त वाक़ई जो नोटिस वठी केस में ॼाणायल पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।